औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यौम नहशुरुल मुत्तक़ीन इलर रहमान वफ़दा व नुसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा। क़यामत वारे ॾींहुं असां परहेज़गारनि खे शाही वफ़द जी सूरत में शान मान सां वठी वेंदासीं ऐं मुजरिमनि खे उञारो जहन्नम में हकलींदासीं। हिन आयत जी माना हज़रत अलीउल मुर्तज़ा करमुल्लाह वजहु रज़ी अल्लाह ताला अन्हु इहा कई आहे त क़यामत ॾींहुं मुत्तक़ी बाना अल्लाह ताला ॾांहुं उम्दा सवारियुनि ते चढ़ी ईंदा ऐं इहे सवारियूं क़ुर्बानी जा जानवर हूंदा। हदीस शरीफ़ आहे त पंहिंजे उज़हाम जा जानवर सुहिणा कयो, पाले मतारा कयो, छो त उहे पुल सिरात मथां तव्हांजी सवारी हूंदा। रिवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिं क़ुर्बानी कई सो क़बर खां निकिरंदो त उन जी क़बर मथां हिकु जानवर बीठल हूंदो, जंहिंजा वार सोन जे तारनि जा हूंदा, उन जा सिंग बि सोना हूंदा, उन जूं अखियूं याकूत मिसिल हूंदियूं। माण्हू चवंदो, ऐ जानवर तूं छा आहीं? मूं तो जहिड़ो सुहिणो जानवर कॾहिं न ॾिठो आहे। चवंदो, आउं तुंहिंजी उज़हा वारो जानवर आहियां, मुंहिंजी पुठीअ मथां सवार थींदो उनखे अर्श अज़ीम जे साए में वठी जंहिं ॾींहुं का छांव न हूंदी ऐं पोइ हुनखे खणी पुल सिरात टपाए जन्नत में पहुचाईंदो। अल्लाह सभ जी क़ुर्बानी क़बूल फरमाए, असां सभ खे क़ुर्बानी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। क़ुर्बानी करण में हिकमत आहे। क़ुर्बानी करण में हिकमत इहा आहे त पंहिंजो जानवर उज़हा जो पाले ताते उन जी ख़िदमत करे। जॾहिं माण्हू कंहिं जानवर खे पाण पालींदो आहे, उन जी ख़िदमत कंदो आहे त उहो जानवर प्यारो लॻंदो आहे, उन सां मुहबत थी वेंदी आहे। जीअं औलाद सां मुहबत आहे, अहिड़ी तरह उन जी मुहबत उन जानवर सां थी वेंदी आहे। पोइ अल्लाह साईं फरमाए थो त हाणे पंहिंजी प्यारी शइ, पंहिंजे मुहबत वारी शइ उहा क़ुर्बान कयो मुंहिंजी राह में। ऐं अल्लाह साईं ताईं उन जानवर जो गोश्त न पहुचंदो आहे, उन जानवर जी रत न पहुचंदी आहे, पर अल्लाह साईं वटि असां मुस्लमाननि जो अक़ीदो, मुहबत, तक़वा पहुचंदी आहे।